मैं बेटी हूँ जुल्फ़िकार की, नाम है मेरा बेनज़ीर। हमला बंद करो। इंसानी हुकूक ते हमलो इंसानी हुकूकन ते हमला बंद करो। मदर जी सेफ्टी फुल ॾिनी वञे। जाती एकता सेवा समाज यूनिट पारां कराची नारंगपुरा में माता जे मंदिर ते तोड़फोड़ ऐं हमले के खिलाफ़ जाती में हिंदू बरादरी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। एकता सेवा समाज यूनिट जाती जे अॻुवान रवि प्रकाश कुमार, मास्टर जावेद, नीरज ऐं ॿियनि जी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कराची में थियल हिंदू बरादरी जे मंदिरनि ते हमलो कंदड़ शरपसंद अनासरनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे, अमन अमान जी फ़िज़ा खे क़ाइमु रखियो वञे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हर फ़िरक़े ऐं मज़हब सां तालुक़ रखंदड़नि ऐं अक़लियतनि बरादरनि जे इबादतगाहनि खे सिक्योरिटी फ़राहम करे संदनि तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बणायो वञे।